मन किसकी कर न बुराई, मन किसकी कर न बुराई, मन किसकी कर न बुराई। जी छे संत जन मन किसकी कर न बुराई, मन किसकी, मन किसकी, किसकी कर न बुराई, मन 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 किसकी कर न बुराई। सबसे करो भलाई, किसकी कर न बुराई, बुराई सबसे करो भलाई, किसकी कर न बुराई। बुरे करन से होत बुराई, होत बुराई, होत बुराई, भला कभी ना होवे, भला कभी ना होवे। बुरे करन से होत बुराई, होत बुराई, होत बुराई, भला कभी ना होवे, भला कभी ना होवे। जो विष पी कर अमर रहे ना, जो विष पी को अमर रहे ना, अमर रहे ना, अमर रहे ना। संतन साख सुनाए, संतन साख सुनाए, संतन साख सुना। यह संतन साख सुनाई, संतन साख सुनाए, संतन साख सुनाई। सबसे करो भलाई, किसकी कर न बुराई, सबसे करो भलाई, किसकी कर न बुराई। भले करन से होत भलाई, होत भलाई, होत भलाई, बुरा न कबहू होवे, बुरा न कबहू होवे। भले करन से होत भलाई, होत भलाई, होत भलाई, बुरा न कबहू होवे, बुरा न कबहू होवे। जो अमृत से मरे न कोई, अमृत से मरे न कोई, जो अमृत से मरे न कोई, मरतन अमृत से मरत न कोई। बात रामायण गाए, बात रामायण गाए, बात रामायण गाए, बात रामायण गाई, रामायण गाई, बात रामायण गाई। सबसे करो भलाई, किसकी कर न बुराई। मन सबसे करो भलाई, किसकी कर न बुराई। बुरे कर्म में पहले सुख है, पहले सुख है, पहले सुख है, पीछे हो दुख भारी, पीछे हो दुख भारी। बुरे कर्म में पहले सुख है, पहले सुख, पहले सुख है पीछे पीछे हो दुख भारी, पीछे हो दुख भारी। करे बुराई दुर्योधन ने राम, करे बुराई दुर्योधन ने, दुर्योधन ने, दुर्योधन ने अपनी जड़ कटवाई, 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 अपनी जड़ कटवाई। सबसे करो भलाई, मन किसकी कर न बुराई। सबसे करो भलाई,
दुख है, पहले दुख है, पहले दुख है, पीछे अति सुख होवे, पीछे अति सुख होवे। भले करन में पहले दुख है, पहले दुख है, पहले दुख है, पीछे अति सुख होवे, पीछे अति सुख होवे। कहता टेऊ करे भलाई राम, कटेऊ करे भलाई, करे भलाई, करे भलाई। धर्म पुत्र जय पाए, धर्म पुत्र जय पाए, धर्म पुत्र जय पाए। धर्म पुत्र जय पाई, धर्म पुत्र जय पाई, धर्म पुत्र जय पाई। सबसे करो भलाई, किसकी करन बुराई, सबसे करो भलाई, मन किसकी करन बुराई, सबसे करो भलाई, किसकी करन बुराई, सबसे करो भलाई, किसकी करन बुराई। मन किसकी, मन किसकी, मन किसकी करन बुराई, मन किसकी करन बुराई, मन किसकी करन बुराई। मन किसकी करन बुराई, मन किसकी करन बुराई, मन किसकी करन बुराई। हाँ सबसे करो भलाई, मन किसकी करन बुराई, मन सबसे करो भलाई, मन किसकी करन बुराई। प्रेम सां चओ श्री राम, श्री राम सतनाम साखी, नाम साखी, सतनाम साखी, नाम साखी, सतनाम साखी। परमादरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम। आए त हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि, सुख दीने सुख हो, सुख ॾिबो त सुख मिलंदो, दुख ॾिबो त दुख मिलंदो। वेद व्यास महाराज 18 पुराण लिखी, अञा भी घणेई लिखे, 18 उप पुराण लिखी, 18 वारी औप पुराण, उप खां भी उप, 4 वेद 6 शास्त्र, एॾा वेही पुस्तक लिखे। कंहिं चयसि महाराज तुंहिंजो मथो त ख़राबु ई थियो, हेॾा पुस्तक केरु पढ़ंदो या कंहिंजो दिमाग़ु आहे? माण्हू थोरो ई पढ़े उहो खणे त ठीकु आहे, ऐं हेॾो सारो केरु पढ़ंदो? हिंदुस्तान जॾहिं आज़ादु थियो 1947 में, त इन्हनि खे ख़बर हुई साल अध में आज़ादु थींदो, त माना 12 ॼणा हलिया। उन्हनि जो वॾो हूंदो डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जेको हिंदुस्तान जो पहिरियों राष्ट्रपति हो, ऐं ॿियो उनजो सहायक मददगार गॾु हूंदो हो अम्बेडकर, उहो हूंदो। 10 ॼणा ॿिया बि हुआ, केरु केरु आहे मूंखे ख़बर न आहे, नाला ई न ॿुधाइनि, वरी केरु मथो खपाए, पढ़बो त ख़बर लिखियल आहिनि। कानून ठाहिण हलिया त सॼण खे ॻाल्हि न वणे ऐं दुश्मन खे ॻाल्हि त वरी बहिरो वठे न, त अमेरिका चयो त भई तव्हां जो आज़ादु थिए हिंदुस्तान, कानून ठाहिण हलिया आहियो त मुंहिंजो कानून खणो, पढ़ो तव्हां पंहिंजे नाले सां छपाइजो। नंढड़ो कानून अथव, 7 ख़ाली धाराऊं आहिनि उन में, घणियूं आहिनि ई कान, घणियूं ख़ाली 7 ओनली बस। डॉक्टर राजेंद्र प्रसाद चयसि असां पंहिंजो ई ठाहींदासीं, तुंहिंजूं 7 न खणंदासीं। हिननि छिके छिके उन जूं अधु धाराऊं ई ठाहियूं, पर 2 ॿुड़ियूं लॻाए करे 395 धाराऊं ठाहियूं हिंदुस्तान जे कानून में। पोइ 26 जनवरी 1948 में लागू थियो हिंदुस्तान जो कानून, जंहिंखे थोरी घणी ॼाण हुजे प्रेम सां चओ श्री राम। हुन जूं घणियूं आहिनि, अमेरिका जूं घणियूं आहिनि, ख़ाली 7 ओनली 7, ऐं हिंदुस्तान जूं घणियूं आहिनि
395 गॾियूं थियूं खणी थियूं हिननि ठाहे लिखियूं कि बाबा तव्हांजी मर्ज़ी। त पुराण शास्त्र घणेई आहिनि हेॾा वधीक, पर ॻाल्हियूं त उहे ई ईंदियूं न कि वधीक बि ईंदियूं, किथां ईंदियूं ॻाल्हियूं तव्हांजे घरां बि न ईंदियूं, मुंहिंजे घरां बि न ईंदियूं, जेके मेन पॉइंट्स आहिनि उहे थोरा ई हूंदा आहिनि। त वेद व्यास चयो यार मां 18 पुराण लिखिया आहिनि, उन में घणो मथो न ख़बर अथमि, ॻाल्हियूं लिखियूं अथमि ॿियूं 2 खाली। अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, व्यास महाराज जा छड़ा 2 वचन आहिनि। कहिड़ो? परोपकाराय पुण्याय पापाय परपीड़नम। परोपकार करो, परोपकार सो पुण्य है, परपीड़न है पाप। साईं टेऊंराम साहिब पंहिंजे ग्रंथ में लिखियो, व्यास महाराज 2 वचन लिखिया। जेकर तव्हां कंहिंजी दिलि दुखायो था, कंहिंखे दुख ॾियो था, त सम्झो तव्हां पाप था कयो। ॿियो न कुझु बि न लिखियो। पर जेकर तव्हां कंहिंजी थोरी घणी दिलि ख़ुशि कयो थिया, चई साईं पोइ कूड़ ॻाल्हाए कंहिंजी दिलि ख़ुशि कयूं, उहो चिंता न आहे, पर ॿिए कंहिंखे दुख पहुचंदो पुठियां या न। जे कंहिंखे दुख न पहुतो त तोखे पुञु मिलंदो, कूड़ जो पाप तोखे न लॻे। पर ईअं न तूं कूड़े ॻाल्हाए हिकिड़े खे राज़ी करी हिकिड़े खे नाराज़ी करी त ॿिन्ही जो लॻंदो न, पोइ उहा वरी ॻाल्हि ताराज़ी वारी थी वई, बराबरि हिन पासे इक्वल, उन में मज़ो न अचे। कंहिंखे बि कहिड़ी बि तरह सां कॾहिं बि दुख केरु न पहुचाए इहो हिकिड़ो पुण्य आहे, या उनखे सुख पहुचाए इहो पुण्य आहे। वरी इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे उबतो, केरु कंहिंखे ज़रो बि हिकिड़ो पाईअ जेतिरो बि सुईअ जेतिरो बि दुख ॾिए, या कंहिंखे सुख न ॾेई सघे, उनजो सुख हटाए, सुख छिके वठे कि भई तव्हांखे सुख आहे, तव्हांजा पैसा न मूं हटाए छॾिया, पाण ॾे करे छिके छॾिया, त पोइ सुख न थींदो, उहो दुख ई थींदो। सुख ॾियण सां सुख थींदो आहे। दुख दीने दुख होता है, सुख दीने सुख होए। इहा हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे। कंहिंजी दिलि खे दुखाइबो न, चई छो दिलि खे जो ॿिए शरीर खे दुखाइजे, चई न, किथे बि दुखाइबो त दुखंदी दिलि आहे। कंहिंखे किथे बि ईज़ाउ अचे, ईज़ाउ माना सम्झो था सूर थिए, दुख थिए, कष्ट थिए, तकलीफ़ थिए, ॾुखे, किथे बि रुअंदो केरु आहे? अखि रुअंदी आहे। चई त अखि खां पुछनि त तुंहिंजो मथो ख़राबु आहे, लॻे पेट में, लॻे पुठीअ में, लॻे पेर में, किथे बि धकु लॻे, खणी ॿिए खे लॻे, तूं छो थी रोई? तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? रोए जंहिंखे लॻे सो हथ खे लॻे हथु रोए, पेर खे लॻे पेर रोए, ॿिए खे लॻे त ॿियो रोए, पाण अखि छो थी रोए? अखि चयो छा कयां, भॻवान कुझु दया अहिड़ी कई, आउं ॾिसां थी न, ॿिया ॾिसनि कोन था। हथु रोए भले रोए, चिंता न आहे, पर हथु ॾिसंदो ई कोन्हे। पेर रोए भले रोए, पर पेर ॾिसंदो ई कोन्हे। जेको न ॾिसंदो सो कीअं रहंदो, जेको ॾिसंदो सो ई रहंदो न भाई। तीअं ॿुधी आहे, अकुलु आहे, सम्झ आहे, जंहिंखे आहे उहो कंहिंखे दुख न ॾिए, दुख थींदो, उनखे दुख थींदो न भाई। ऐं जे सम्झो ॿुद्धीअ में ॿुधी कान्हे त पोइ वरी दुख थींदो बि न आहे। मन में चेतना कान्हे, ॿुद्धीअ में चेतना कोन्हे, चेत में चेतना कोन्हे, बेहोश करे हड़े कुझु करे वञे, छा फ़र्क़ु पवंदो? माण्हू बीमार थियो, कामा में हली वियो, जेतिरा ॾींहं बि अस्पताल में हुजे, हिकिड़ो छोकिरो 22 सालनि खां अस्पताल में आहे। हा तव्हां त अरमान कयो था, हुनखे ख़बर ई कान्हे, हो त कामा में लॻो पियो आहे। जॾहिं फुल स्टॉप अचेसि तॾहिं अचेसि, हाली त कामा हले ई पई, माना भई बीमार लॻो पियो आहे, मरे त पोइ हुजनि छुटे। माउ पीउ खे थोरो ख़्यालु थियो, मुंहिंजे पुट खे हेॾी तकलीफ़ आहे, सो इलाजु कयनि अस्पताल में। डॉक्टरनि खे पैसा मूंखे हिकु ॿ दफ़ो आया, अमेरिका खां आया, ॾिसी विया। हाणे ॾिसण बि कोन ईंदा आहिनि, डॉक्टरनि खे बिल मोकिलियो, असांजो पुटु आहे न आहे, कामा में लॻो पियो आहे, जॾहिं मरंदो तॾहिं मरंदो, डॉक्टर चवंदसि मरे त मरे, पोइ वरी भई पैसा बंदि थींदा। हाली त हुननि खे धंधो थिए पियो, प्रेम सां चओ श्री राम।
कंहिंखे बि दुख ॾिबो आहे त दुख मिलंदो आहे, दुख दिलि में थींदो आहे, मन में थींदो आहे, ॿुद्धीअ में थींदो आहे, ॿुधी सम्झंदी आहे, तंहिंजे करे उनखे दुख थींदो आहे। जे न सम्झे त उनखे बि न थिए। जेकर तव्हांजी ॿुधी सम्झे थी दुख खे त बाबा कंहिंखे ॾियण न वठण खे बि सम्झंदी त दुख महिरबानी करे कंहिंखे ॾिजो न। जे न दुख ॾिबो त वरी पोइ तकलीफ़ थींदी। लिखियलु आहे, साईं जन लिखियो आहे हिकिड़े हंधि, भई बिना कारण कंहिं बि जीव खे ॾुख हुयो न। इहो ई माण्हूअ जो धर्म आहे। इंसानु भॻवानु तोखे ठाहियो आहे, ॿुधी ॾिनी अथई। छा लाइ ॿुधी ॾिनी अथई? त ॿिए खे दुख मिड़ई न ॾिजां। इन लाइ तोखे ॿुधी ॾिनी अथई कंहिंजी जेब कटे अचु, कंहिंजो खीसो कटे अचु, कंहिंखे अखियुनि में सुरमा विझी अचु, कंहिंखे अखियुनि में मिर्च विझी अचु। की न जहिड़ी शइ हुजे माण्हू जे मथे में थोपे अचु, पंहिंजा पैसा उल्लू सिधो करे अचु। इन लाइ भॻवानु ॿुधी ॾिनी आहे। भॻवानु ॿुधी ॾिनी आहे, ॿिए खे दुख न ॾियो। हिन भॼन में हिकिड़ो आख़िरी में मिसाल ॾिनो, भई दुर्योधन दुख ॾिनो त हुनखे छा मिलियो ऐं युधिष्ठिर महाराज सुख ॾिनो हुनखे छा मिलियो। माण्हूअ खे छा बि हुजे, ॿिए खे दुख मिड़ई न ॾिए। जीव किसको ना दुखाओ, दया सब पर कीजिए, राम व्यापक जान सब में, द्वेष को हर लीजिए, द्वेष खटाए छॾियो। कृष्ण भॻवान 15 अध्याय में चयो आहे, सभिनी दिलि में मां रहंदो आहियां। सर्वस्य चाहम सर्वस्य च अहम हृदय, माना दिलि में सन्निविष्ट अंदरि घुसियो वेठो आहियां, घर करे वेठो आहियां हर कंहिंजे दिलि में। सर्वस्य च अहम सर्वस्य चाहम हृदय, माना दिलि में सन्निविष्ट माना घुसियो वेठो आहियां, घर करे वेठो आहियां। या वरी खोले जी, भई भॻवानु आहे सभिनी तरह, ईश्वर है सर्वभूतानां, हृदय शेर्जुन तिष्ठति, दिल रूपी देश में भॻवानु रहंदो आहे। वरी 18 अध्याय में चई, 15 अध्याय में चई, कंहिंजी बि बिना कारण दिलि दुखाइणु इहो पाप आहे। ऐं दिलि दुखाए बि त दिलि में भॻवानु रहंदो आहे, उनखे तकलीफ़ पहुचंदी पहुचंदी। ॾिठो दिलायो, सिधी दिलि था दुखायो, सिधो ई भॻवान खे दुख था ॾियो त पोइ भॻवानु ॾिसे नथो छा? मंदरु तोड़े मस्जिद को तोड़े, साईं जन लिखियो आहे। मंदरु भञी अचु वञी करे, राम मंदरु भञी आयो, घणो नुक़सानु पियो, छा थियो? भॻो पियो त भॻो पियो आहे, न ठहे त न ठहे, भॻवान खे चिंता न आहे, कंहिंखे बि दुख न आहे। टोड़ण वारे खे पाण ख़ुशी आहे, पर केरु कंहिंखे मारींदो आहे, दुख ॾींदो आहे, उनखे तकलीफ़ थींदी आहे की न थींदी आहे? छा उहा उन राम मंदर खां मिड़ी वॾी आहे? उहो नुक़सान जो कमु आहे। दिल मत मंदिर तोड़े मस्जिद को तोड़े, मुझे नहीं मुझा का है, दिल मत किसी की तोड़, ये तो घर ख़ासि खुदा का है। इहो ख़ासि खुदा जो घर आहे, भॻवान जो घर आहे। चई छो ईअं कीअं थो चई? चई मंदर में छा आहे, बोता रखिया आहिनि, ॿियो छा आहे? मंदर में तो बुत धरे हैं, मस्जिद में सफ़न सफ़ाई है। लेकिन इस दिल दरागाह में झलकता बिल्कुल नूर खुदाई है। क्या है? इंसान के अंदर एक रोशनी चाहिए। इंसान में चाहे हिकिड़ी रोशनी है, कमती बढ़ती नहीं नज़र में आती एक राई है। छोड़ ज़ुल्मत की क़यामत को बेहतर सबसे फाका है। सब खां किनारो खणी सब खां सुठो आहे। दुख न ॾे, तूं पासीरो थी वञ। हिकिड़ी ॻाल्हि थोरी ॾुखी आहे, करण लाइ नथो चवां, ख़ाली ॿुधण लाइ। हीअं न रे भाई पकिड़े वेही रहो ॻाल्हि खे त तकलीफ़ में ईंदव। चई साईं सरवण वारे जन हूंदा, उहे चवंदा घर वारी न कंहिंजी भई कोई चयो न मञे त उहो चिपी खणी करे, चिपी त जल विराईंदे, ॾंडो लठ खणी करे गंगा जे किनारे ते हलिया, जहिड़ो न कयो, विढ़ो न घर वारीअ सां कॾहिं। मर्द आहियो, मायुनि सां विढ़बो आहे कॾहिं? पंहिंजी सम्झ हुअणु खपे, भई मायुनि सां कीअं था विढ़ूं। मर्द हुजे माईअ सां विढ़े, उहो माई खां परे थियो। छा चऊं, आउं कुझु अखर गार सत्संग में ॾियणु सुठो न आहे, सम्झी पाण वञो छा थियो। माई सां कीअं विढ़बो भाई? हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे। प्रेम सां चओ श्री राम। छोड़ ज़ुल्मत के क़यामत को बेहतर सबसे फाका है। किनारो करणु सभ खां सुठो आहे, पासीरा थी वञो हली। पर खिटके में पओ न, झेड़ो झटो कहिजो न, कंहिंजी दिलि दुखाइजो न। दिल मत किसी की तोड़ी है तो घर ख़ासि खुदा का है। छो? चई जहिड़ो तोखे दुख ख़राबु लॻंदो आहे, ॿिए खे बि त ओड़ो ई लॻंदो। जैसा दर्द बुरा अपने को तैसा दर्द बुरा सबको, जान सताना नहीं किसी की बहुत बुरा लगता है रब को। भॻवान खे ॾाढो ख़राबु लॻंदो आहे जो केरु कंहिंखे दुखाए।
खुदा तराजी बीच तोलता वाजिब और नावाजिब को, वाजिब आ गैर वाजिब आ, सही आ ग़लति आ, भगवान तोरींदो आहे। हिन छा कई? जान सताना ज़ाहिर बातूनी जानता है वो सबके कल्लब को। भगवान पंहिंजे हर कंहिंजे दिल जी ॻाल्हि पूरी ॼाणंदो आहे, हिन दिल में छा रखी करे कंहिंखे दुख ॾिनो आहे। माफ़ करेगा वहाँ क्या कोई तेरा बाबा काका है, कोई मथे तुंहिंजो भगवान काको अथई, पीउ अथई, चाचो मामो अथई, तोखे माफ़ कंदई? केरु न कंदई। दिल मत किसी की दौड़िए तो घर ख़ास खुदा का है। पर जेको भाई ॿिए जी जान खे बचाए थो उहो वरी भगवान जो स्वरूप है। पीरों का पीर वही जो जाने पीर पराई है। जो ॿिए जी दुख खे, ॿिए जे तकलीफ़ खे सम्झे थो ऐं दुख ॿिए खे नथो ॾिए, वो भगवान जो भी भगवान है, पीरन जो भी पीर है। रहम नहीं है जिसके दिल में खूनी वही कसाई है। जंहिंजे दिल में रहम कान्हे, दया कोन्हे, महर कोन्हे। रहम ऐं महर हिकिड़ो ई अखर आहे, थोरो अॻियां पोयां करे छॾियुसि। जंहिंजे मन में दया कान्हे उहो साईं सिद्ध भी कासाई है। रहम नहीं है जिसके दिल में खूनी वही कसाई है। बेदर्दी को दर्द नहीं जाने मारी जान पराई है। जेको जंहिंजे दिल में दर्द न आहे, ॿिए जी दिल खे मारे थो, ॿिए जे दुख ॿिए खे खपाए थो, ॿिए जी जान वठे थो। बाल बाल में जिनों की आग दोष की छाई है। उनजे रोम रोम जे अंदरि जेको आहे न उहो नर्क पियो वसे, ऐं उहो सॼो नर्क में बि रहंदो जेको ॿिए जी दिलि दुखाए थो। नेकी कर रे ना बदी, नेकी कर, बदी न कजां कॾहिं, बुराई कंहिंजी न कजां। यही बिश्त का नाका, इहो सुर्ग जो नाको आहे। दिल मत किसी की तोड़िए तो घर ख़ास खुदा का है। धर्मोयम न कदा कसम, इहो हिकिड़ो धर्म आहे जो कंहिंजी बि दुखम देयम आहे तुकम, बिना कंहिं कारण जे कंहिंखे दिलि दुखां। यतो वसति नित्यम ही, छा जो हमेशह रहंदो आहे। हरे हृदय मंदिरे, भगवान आहे उहो दिल रूपी मंदिर में रहंदो आहे। मन किसकी दिल न दुखाना, यह ईश्वर का आस्थाना। तव्हां भॼन ॿुधी आया संतनि जो, हिन में भॼन बि लिखियलु आहे। हे साईं जो वचन आहे, 23 तारीख़ में वरी तव्हांखे पढ़ी ॿुधाइबो। पर भाई बुरे करण थींदो छा? बुराई थींदी। ऐं भले करण सां छा थींदो? भलाई। भलो भला संतन महात्मा चयो भई कोई ज़हर पी करे अमर थींदो आहे, त बुरो करे कंहिंजो भलो थींदो ई कान्हे। पर केरु भलो करे त उनजो बुरो बि न थींदो, इहा बि यादि रखो। तव्हां कंहिंजो भलो कयो, चई मूं त हिन सां ॾाढी भलाई कई, पर मूंखे मिलियो छा? चई तोखे छा मिलियो आहे? तो ॾिठई छा? पंहिंजो दिमाग़ हलाए। कॾहिं बि तूं जेकर जहिड़ो ॿिज पोखींदे न, कंडा पोखींदे त अंब न मिलंदई, अंबा पोखींदे त कंडा न मिलंदई। जेतिरी ॻाल्हि तोखे सम्झ में अचे। भले करन से हो त भलाई, बुरा न कबहूं होवे, जो अमृत से मरत न कोई कर। अमृत पिए मरे, ईअं थी सघंदो आहे? न थींदो आहे। बात रामायण गाई, रामायण में इहा ॻाल्हि लिखियलु आहे। कीअं लिखियलु आहे? भलो भलाई पहलहि चओ, लह निचाई नीच, सुधा सराही अमरता। सुधा जो माना अमृत आहे, उन सां अमर ई थींदो आहे। ऐं गरल सराही मीच, गरल माना ज़हर, इन सां त माण्हू खे मृत्यु ई थींदी न, ॿियो वरी छा थींदो? हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको न माण्हू बुरो कंदो आहे त पहिरीं त शौक़ सां ख़ुशी सां करे वठंदो आहे, जेमहिल फल भोगींदो आहे पोइ वरी तकलीफ़ ईंदी आहे। आख़िर में उनजो परिणाम बुरे कम जो आख़िर बुरो परिणाम थई, अॻियां दुख दर्द अॻियां पोइ कहिड़ो भॼन आहे? हाँ ईअं 115 215 हूंदो पेज नंबर, भॼन नंबर आऊं यादि कयो आहे। हा चिंता न, मूंखे यादि आहे भॼन ते निशान लॻल आहे। न 506 नंबर आहे भॼन नंबर 506 भॼन नंबर, पर पेज नंबर ॿुधायांव थो। हा पहाड़ी राग में आहे इहा ॻाल्हि तुंहिंजी बराबरि। पेज नंबर बि अथई 281 281। किथे आहे हिन में? अॻियां न रख धाम ते, हिन में किथे?
इन खां पोइ ई आहे पोइ उहो बि हिते ई आहे थोरो अॻियां आहे वो वरी 83 है भजन 528 नंबर भजन 293 भजन पेज नंबर अॻियां नरक धाम ते ईअं आहे हा मिली वियो 293 नंबर पेज कढी वठो सिंधीअ में बुरो पापन जो आखिर में परिणाम थई बुरो पापन जो आखिर परिणाम थई हिते दुख दर्द अगियां नरक धाम थई हिते दुख दर्द अगियां नरक धाम थई इहो ध्यान धरे पुण्य कर्म करे पंहिंजो जन्म सुधार हो पंहिंजो छॾे पाप सजन करे राम भजन पंहिंजो जन्म सुधार हरे राम पंहिंजो जन्म भाई माण्हू पंहिंजे जनम खे ठाहिणो आहे त पाप खे न छॾिणो ई पए जे न पाप कबो त पोइ वरी उनजो फल ॾाढो दुख आहे हिकिड़ो ई पेज अॻियां माना 142 पेज में साईं जन लिखियो आहे मन ऐसा कर्म कमाओ मन ऐसा कर्म कमाओ मथे चवां न मन ऐसा कर्म कमाओ मन पाप कर्म नहीं करना 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 वन फाटू पाप कर्म नहीं करना हरि का नाम सुमरना कोई पाप कर्म नहीं करना हरि का नाम सुमरना मन पाप कर्म नहीं करना पाप कर्म का फल दुख होगा फल दुख होगा फल दुख होगा तासे हरदम डरना तां से हरदम डरना पाप कर्म का फल दुख होगा फल दुख होगा फल दुख तां से हरदम डरना तां से हरदम डरना पुण्य कर्म का फल सुख होगा कर्म का फल सुख होगा फल सुख होगा फल सुख होगा यह निश्चय और धरना यह निश्चय और धर्मा यह निश्चय और धरना यह निश्चय और धरना यह निश्चय और धरना यह निश्चय और धरना याद सभिनी संतन हिकिड़ी ॻाल्हि चए पाप त न ई करणो जेको पाप करणो हुजे न त ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे हिकिड़ी हंधी संस्कृत में महात्मा लिखियो आहे त भई माण्हू पाप कंदा आहिनि पर उनजो फल न चाहींदा आहिनि पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम न कुर्वन्ति मानवा माण्हू पुण्य कंदा न आहिनि पर पुण्य जो फल चाहींदा आहिनि पर पापस्य फलम नेच्छन्ति और पापम कर कुर्वन्ति यत्नतः कोशिश करे बि पाप कंदा आहिनि फल न उनजो चाहींदा आहिनि पर ईअं थींदो न आहे जेको पाप कंदो सो लोड़ींदो कंदो पाप जेको लोड़ींदो बि तेको कमु अचे न साहुरो या कोई पेको केरु तव्हांखे छॾाइण वारो न ईंदो न को साहुरो छॾाए न को पेको छॾाए जेको पाप कंदो उनखे लोड़णो पवंदो इहा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि कोन्हे इहो पको मूल सिद्धांत आहे जीअं न तव्हांखे चई भई अमेरिका 7 धाराऊं ठाहे उन धारा में केरु फेर न करे सघंदो आहे केतिरा वकील अचनि केतिरियूं कोर्टूं अचनि उहा ॻाल्हि हिकिड़ी पकी रहंदी पथर ते लीक रहंदी उन में ॿिया जेके हेठि नियम आहिनि उन में फेर घेर थिए पर हीउ हिकिड़ो यूनिवर्सल ट्रुथ न हूंदो आहे भई सम्झो तो पाप कयो की न कयो चई हा कयो त चई लोड़ सिधी ॿी का ॻाल्हि आहे ई न कोई हिसाब किताब बचण जो न हूंदो आहे इन करे भॻवानु जेको आहे न उहो हर कंहिंजे दिलि में रहंदो आहे किथे रहंदो आहे
जे भगवान दिल में रहंदो आहे त उन परमात्मा खे उन दिल में पंहिंजे विहारे ऐं कॾहिं उन सां पाप न कयो, उन सां खोटो न हलो, उन सां ख़राबु न हलो। हीअ शरीर आहे, ईअं मन बि मंदरु आहे, दिलि एक मंदिर आहे, दिलि बि मंदरु आहे। मन आहे भई मन में घणेई माण्हू विया हुजनि, पर ईअं खणी सम्झो हीउ जेको तव्हांजो शरीर आहे पंहिंजो, इहो बि हिकिड़ो मंदरु आहे, तन मंदरु आहे। हीउ तन मंदरु आहे, ॿियो मन मंदरु आहे, ॿियो दिलि मंदरु आहे, हीउ ॿाहिरियों मंदरु आहे। मंदर सभई आहिनि। हाणे तव्हां वटि हिन वक़्तु जेको हाज़ुर आहे, जेको ॾिसण में अचे थो, उहो मंदरु त ॾिसण में कोन थो अचे, पुठियां निहारींदा वेंदा त नज़र ईंदो। मन बि असांखे फ़िलहालु नज़र नथो अचे, ऐं दिलि बि हाड़ी कहिड़ी नज़र कोन थी अचे न, अंदरि पई आहे दबी। शरीर त सभिनी खे गॾु आहे न भाई, हीअ आहे न शरीर बोतो। इहो बोतो न आहे, इहो बुत जो स्थान आहे। इन जे अंदरि हिकिड़ो हीअ देह आहे, हिन में हिकिड़ो वरी देही रहंदो आहे, ऐं देही हिन खे बि चइबो आहे। पर ॻाल्हि सम्झो, धन हुजे ऐं हिकु धनी हुजे, धन माना पैसो ऐं धनी माना धन वारो, त हीअ देही ऐं देह आहे। देहीअ में देव, त हीअ देही आहे, इन में हिकिड़ो देव रहंदो आहे, इन में परमात्मा आहे। त हीअ देही छा आहे? इहो हिकु मंदरु आहे। हाणे इन मंदर खे जंहिं ठाहियो न, उन जो सभु कमु ठही वेंदो। हली उहो 3 मंदर पोइ था ठाहियूं, पहिरीं हिन खे ठाहे वठो। 210 पेज कढाईस 210। मन सब हैं ठाकुर द्वारा, मन सब तन है ठाकुर द्वारा। ये जितने तन आकारा, ये जितने तन आकारा, ये जितने तन आकारा, ये जितने तन आकारा। मन सब हैं, सब हैं, मन सब हैं ठाकुर द्वारा। मन सब है ठाकुर द्वारा। तन मंदिर हैं सुंदर सारे, कुदरत जोड़े सकल संवारे। तन मंदिर है सुंदर सारे, कुदरत जोड़े सकल संवारे। बैठा इसमें कृष्ण मुरारे, बैठा इसमें कृष्ण मुरारे। नित करिए ताहि जुहारा, नित करिए ताहि जुहारा। मन सब हैं ठाकुर द्वारा। मन सब है ठाकुर द्वारा। ये मां आस्ते कया नथो चवां त भई मंदर में साईं टेऊंराम वेठो आहे, तव्हां सां ॻाल्हाईंदो न ॻाल्हाईंदो, कुझु नथो चवां, पर ॻाल्हाए बि न बि ॻाल्हाए। हिकिड़ी भई ॿाहिरीं परियां जी ॻाल्हि सम्झो, उते मंदर में वञो, मूर्ति अलाए तव्हां सां ॻाल्हाए अलाए न ॻाल्हाए। जेतिरियूं बि मूर्तियूं आहिनि ईअं बीठियूं आहिनि, तव्हांजी भावना तव्हां सां आहे, पर फ़िलहालु उहे ॻाल्हाईंदियूं घटि आहिनि। मन में बि अलाए कहिड़ो भॻवानु आहे, अलाए कंहिंजे मन में छा आहे, ॻाल्हाए थो नथो ॻाल्हाए, न ख़बर न आहे। दिलि में बि अलाए कंहिंजे छा आहे, ॻाल्हाए थो नथो ॻाल्हाए। हिन शरीर में जेको कृष्ण भॻवानु वेठो आहे, ॻाल्हाईंदो न? मां कहिड़े बि मंदर वारे कृष्ण भॻवान सां ॻाल्हायां, तव्हां सां, हिन सां, हुन सां ॻाल्हाईंदो की न ॻाल्हाईंदो? त सचो कहिड़ो थियो? ईअं उहो बि सचाई आहे, उते नमस्कार कबो आहे, पर सम्झण जी ॻाल्हि आहे, हीउ शरीर आहे न, इहो परमात्मा असांखे मंदरु ॾिनो आहे। इन मंदर में इन जी सेवा ज़रूरी आहे, ऐं इन में पोइ भॻवानु वेठो आहे, उन भॻवान खे वेही नमस्कार कयो। हाणे हीउ मंदर में अंदरि भॻवानु छा आहे, कंहिंमें ॿिया ई न रखिजो, कंहिंखे घटि न सम्झिजो। इहो तन मंदिर बहु जगत मंझारे,
ठाकुर सब में एक उदारे। तन मंदिर बहु जगत मझारे, ठाकुर सब में एक उधारे। किसमें भेद धरो न प्यारे, इसमें भेद न धरो न प्यारे। कर देखो मन विचारा, कर देखो मन विचारा। ऐं मन में तव्हांखे खणी गारियूं ॾियां पर ॿाहिरां तव्हां सां प्रेम सां हलां, तव्हांखे मुंहिंजे मन जो पतो न पवंदो। मन में तव्हांखे भले बुराई हुजे गारियूं ॾिजो, ॿाहिरां सुठो हलिजो, असांखे क़बूल आहे। भॻवान खे बि क़बूल कराए ॾींदोमांव, चिंता न कजो, पर ॿाहिरां कंहिंखे दुखाइजो न। हा न, ॿाहिरां कंहिं मन में गारियूं भले ॾिजो न, चिंता न, ऐं ॿुधंदो थोरी ॾिबियूं कोन आहिनि, मां नथो चवां, पर ॿाहिरां ख़राबु हलणु इहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे। कंहिं में भेद ॿियाई न हुजे, हर को नंढो वॾो परमात्मा जो हिकु मंदरु ई आहे, इन जो माण्हू खे क़दुरु हुअणु खपे। अन मंदिरों से तन शुभ मन, साईं जन साफ़ ॻाल्हि लिखनि था, हो जेतिरा मंदर ॿुधायोमांव सभिनी खां सुहिणो मंदरु ही आहे बोतो। अन मंदिरों से तन शुभ मंदर, बैठा चेतन इसके अंदर। अन मंदिरों से तन शुभ मंदिर, बैठा चेतन इसके अंदर। कहते ले गुर से मंत्र, कहते ले गुर से मंत्र। कर सेवा सबके, सेवा सबकी, कर सेवा सबके, सेवा सबकी, कर सेवा सबके प्यारा, कर सेवा सबकी प्यारा। मन सब है, मन सब है, मन सब है ठाकुर द्वारा। मन सब है ठाकुर द्वारा। ये जितने तन आकारा, 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 ये जितने तन आकारा। मन सब है, सब है, सब है ठाकुर द्वारा। मन सब है ठाकुर द्वारा। आऊं नंढो हूंदो हुअसि, मां सम्झां थो त भॼन हिते ॻायो हूंदुमि या न बि ॻायो हुजे, मूंखे पतो न आहे, पर जयपुर में हुअसि, हिकिड़े कंहिं ॻायो हो भॼन, हिन हेमनदास शास्त्री हिते ईंदो, उन खां तॾहिं खां भॼन वणंदो आहे। उहो लॻभॻि 75-77 जे आसे पासे जो टाइम हूंदो, अॼु घणा साल थी विया, 33-34 साल थी विया भॼन पहिरीं ॿुधो त भॼन वणंदो। अॼु वरी मूंखे दिलि बि थी वई, संतनि बि अहिड़ी ॻाल्हि कई त उहो भॼन तव्हांखे सचपच में जेतिरा बि दुनिया में मंदर आहिनि, सभिनी मंदरनि खां माण्हुनि जो हीउ शरीर आहे, इनखे सेवा कयो, कंहिंजे बि शरीर खां ॿाहिरां दुख न ॾियो, मन में तव्हांजी मर्ज़ी। ऐं तव्हांखे चवां ई नथो, चवां थो माना कहिड़े सम्झण जी ॻाल्हि आहे, दिलि में गारियूं ॾिजो, मन में गारियूं ॾिजो, ॿाहिरां सुठो हलिजो सभिनी सां, हा न, सचपच में सुठो हलिजो, ॿाहिरां कंहिं सां ख़राबु न हलिजो, तव्हांखे पाप न लॻंदो। रामायण में लिखियलु आहे, भई केरु चए अॼुकल्ह कलयुग आहे, भई मां सुठो कोई संकल्प करे, भई सभिनी खे आउं भोजन खाराईंदुमि, हाणे घणो ख़र्चु अची वञे, पर सम्झो दिलि बि सची हुजे खाराए, पर कंहिं ॻाल्हि जे करे सम्झो उहो कमु न थी सघे, कट थी वञे, ॻाल्हि न करे सघियो त अधु फल मिलंदुसि। मानस पुण्य होए नहीं पापा, कलयुग कर एही परतापा। कलयुग जो आहे त सुठी ॻाल्हि करे मन में सोचे हलो, पोइ जे न बि कयो त अधु फल त हूअं ई तव्हांखे मिलण वारो आहे, चिंता न कयो। पाप सोचींदा हो त फल बुरो न मिलंदो, पर पुण्य सोचींदा हो त उन जो फल मिलंदो। मां कोन थो चवां, रामायण में लिखियलु अथव, कलयुग कर एही परतापा, मानस पुण्य होए नहीं पापा। पाप जेको आहे उहो तव्हां सोचींदा हो त उहो न थींदो, कंदा हो त थींदो।
जे सोचण सां कुझु बि पाप सोचो केतिरो बि सोचो कोई फ़र्क़ु न पवंदो त सोचो हड़ई वञी सोचो बुरो पर कजो बुरो मिड़ई न ऐं भलो सोचजो बि थोरो कजो बि ॿई कम कजो पोइ वरी आनंद ई आनंद ईंदो। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की।